नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। हज़रात सामीन, ये असांजो सिलसिलो जारी आहे ईमान जे हवाले सां, ईमान जा शोबा। अॼु जेको असां बयानु कंदासीं ईमान जो शोबो, उहो आहे रोज़ो, अल्लाह जी राह में रोज़ो रखणु। सौम अरबी जो लफ़्ज़ आहे, सियाम उन जी जमा आहे, जंहिंजी माना इहा आहे रोकण वारो। छाखां रोकण वारो? बुराइनि खां, बुछड़ाइनि खां, ग़लति कमनि खां रोकण वारो रोज़ो आहे। इन जे करे इन जो नालो ई सौम आहे। सिर्फ़ु हिन उम्मत ते न, बल्कि हिन खां पहिरीं उम्मतूं जेके गुज़रियूं आहिनि उन्हनि ते बि रोज़ो फ़र्ज़ु हो। जीअं अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ए ईमान वारो, तव्हां ते रोज़ो फ़र्ज़ु कयो वियो आहे, अहिड़ी तरह फ़र्ज़ु कयो वियो आहे जीअं तव्हां खां पहिरीं उम्मतुनि ते फ़र्ज़ु हो। इन जो मक़सदु छा आहे? लअल्लकुम तत्तक़ून, ताकि तव्हां परहेज़गार थी वञो, अल्लाह खां डिॼण वारा थी वञो। हिकु प्रैक्टिकल हूंदो आहे। हिकु पूरो माह रमज़ान मुबारक, इहो महीनो जेको आहे इंसान खे परहेज़गारी में रहणु घुरिजे। ऐं रोज़ो रखणु, मुस्लमान जंहिंमहिल रोज़ो रखंदो उहो परहेज़गारी में रहंदो, गुनाहनि खां परे रहंदो, बुराइनि खां परे रहंदो, त यकीनन उन में अल्लाह जो तक़वा पैदा थींदो। पूरे साल में सिर्फ़ु हिकिड़ो महीनो उन जो रोज़ो फ़र्ज़ु आहे। उन खां अलावा नफ़ली रोज़ा आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु शख़्स खे जेको आयो सवाल कई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, त जेको असां जन्नत में दाख़िल थियणु चाहियां थो ऐं जहन्नम खां दूरी चाहियां थो, मुस्नद अहमद जी हदीस आहे, उनखे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा ॿुधायो? इहे ई 5 अरकान ॿुधायूं, जंहिंमें रोज़ो बि शामिल हो। पाण फरमायो रोज़ा रखणा पवंदई, फ़र्ज़ु रोज़ा जेके रमज़ान मुबारक में आहिनि। जेकॾहिं इहे रोज़ा रखंदे त पोइ तूं जन्नत में दाख़िल थी वेंदे। जेकॾहिं रोज़ा न आहिनि त जेको आहे सो जन्नत में दाख़िल थियण जे लाइ अमल तौर मुकमल न आहिनि। यकीनन ईमान फ़र्ज़ु आहे रोज़ो, जीअं नमाज़ फ़र्ज़ु आहे, जीअं ज़कात फ़र्ज़ु आहे, ईअं ई रोज़ो फ़र्ज़ु आहे। वॾियूं फ़ज़ीलतूं अहादीस में रोज़े जूं मिलनि थियूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, हदीस कुदसी आहे, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, अस्सौमु ली व अना अजज़ी बिही। रोज़ो मुंहिंजे लाइ, उन जी जज़ाऊं पाण आहियां, यानी इन जी जज़ाऊं पाण ॾींदुसि। उनजो अल्लाह साईं जेको आहे सो जेॾी महिल अजर ॾे, उन वॾो अज़ीम अजर ॾियण वारो आहे। अल्लाह साईं त चाहे थो मुंहिंजो बानो जहन्नम खां बची वञे, तॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जेको अजर ॾींदो त उनजी का बि इंसान हिसाब नथो लॻाए सघे। अल्लाह साईं केतिरो अजर ॾींदो, उनजो को हिसाब इंसान नथो लॻाए सघे। अजरुन गैर ममनून, अहिड़े तरीक़े क़ुर में जीअं आहे त अल्लाह साईं अजर ॾींदो नेक अमाल करण वारनि खे, जंहिंजो को हिसाब ई न आहे। यानी अल्लाह साईं पंहिंजी मर्ज़ी सां जेतिरो चाहे उनखे अजर ॾे। रोज़े जी फ़ज़ीलत इहा आहे जो क़यामत जे ॾींहुं रोज़े जे बारे में ऐं क़ुर जे बारे में इहा हदीस आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी, इहे ॿई ईंदा ऐं इहे ॿई अल्लाह रब्बुल आलमीन खे जेको आहे सो सिफ़ारिश कंदा रोज़ेदार शख़्स जे लाइ, या रब्बी इन्नी मनातु ताआम फिल नहारी, ए अल्लाह, ए मुंहिंजा रब, मूं हिनखे खाइण पीअण खां ॾींहं जो जेको आहे सो बचाए रखियो, मुंहिंजे करे हिन खाधो पीतो कोन, हाणे तूं हिनखे जन्नत में दाख़िल कर। ॿिए पासे क़ुर मजीद बि इंसान जी सिफ़ारिश कंदो, ए अल्लाह, मुंहिंजे करे हिन राति जो आराम न कयो, राति जो तरावी पढ़ी, राति जो जेको आहे सो तहजुद पढ़ी, उन में क़ुर जी तिलावत कई, इन जे करे हिनखे जन्नत में दाख़िल कर। हिकिड़ी हदीस में अचे थो, अस्सौमु जुन्नतुन, रोज़ो ढाल आहे, ढाल आहे, आॾ आहे। छाखां ढाल आहे, आॾ आहे? इहो रोज़ो जहन्नम जी बाहि खां, यानी जहन्नम में वञण खां इंसान खे रोज़ो बचाईंदो। वॾो अज़ीम इहो फरीज़ो आहे जेको अल्लाह साईं तमामु मुस्लमाननि ते फ़र्ज़ु कयो आहे। रोज़ो लिस्साइमी फ़रहतुन इंदल इफ़्तारी व फ़रहतुन इंद लिक़ाए रब्बिही।
अल्लाह से प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त साइम जेको रोज़ो रखण वारो उन जे लाइ ॿ ख़ुशियूं आहिनि। हिकु त दुनिया में इफ़्तारी जे वक़्तु उनखे ख़ुशी हासिल थींदी आहे ऐं ॿी ख़ुशी जेका आहे क़यामत जे ॾींहुं उनखे थींदी जेॾी महिल पंहिंजे रब सां मुलाक़ात कंदो। यानी रोज़ेदार जो इहो शरफ़ आहे, उनजो इहो मक़ाम आहे जो क़यामत जे ॾींहुं रब्बुल आलमीन बि उन सां मुलाक़ात कंदो, अल्लाह साईं जो दीदार कंदो क़यामत जे ॾींहुं। जेको मुकमल रोज़ा रखण वारो आहे, फ़र्ज़ी रोज़ा उनखे छॾण जी शरीयत में का बि गुंजाइश न आहे। हिकु जेका मुसाफ़िर आहे या मरीज़ आहे, जो क़ुरान मजीद में ज़िक्र आहे शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिन मिनल हुदा फमन शहिद मिनकुम अश-शहर फलयसुमहु। जेको आहे सो इन में अॻिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त जेको शख़्स मरीज़ आहे या जेको शख़्स मुसाफ़िर आहे त फ़इद्दतु मिन अय्यामिन उख़र, उन जे लाइ ज़रूरी आहे जो जेकॾहिं छॾे थो सफ़र जे करे, जेकॾहिं छॾे थो बीमारी जे करे, परेशानी या बीमारी आहे, फ़इद्दतु मिन अय्यामिन उख़र, उन ते ज़रूरी आहे जो रमज़ान मुबारक खां पोइ ॿियो रमज़ान आहे या ज़िंदगी में कंहिं बि ॾींहं में इहे रोज़ा रखी ऐं फ़र्ज़ जेको आहे सो उहो अदा करे। तो इहो रोज़े जो मुख़्तसर मूं बयानु कयो। रोज़ो वॾो अज़ीम अल्लाह जी इबादत आहे। अल्लाह रब्बुल आलमीन इंतिहाई ख़ुशि थो थिए जेको अल्लाह जी ज़ात जे लाइ, अल्लाह खे ख़ुशि रखण जे लाइ, अल्लाह खे राज़ी रखण जे लाइ उहो शख़्स जेको आहे सो अल्लाह खे ख़ुशि करण जे लाइ पंहिंजो पाण खे जेके बि ख़वाहिशात आहिनि उन खां बचाए थो। रोज़ो रखी करे पूरे ॾींहं में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया लैस लिल्लाहि हाजतुन फी अन यदअ तआमहु व शराबहु। फरमाई हिकु शख़्स रोज़ो रखण खां पोइ जे कूड़ खां नथो बचे, बुराइनि खां नथो बचे, जेकॾहिं ग़लति कमनि खां नथो बचे, फलैस लिल्लाहि हाजतुन, अल्लाह खे का बि ज़रूरत न आहे उनजे बुखे रहण जी, उनजे उञे रहण जी, उनजे का बि अल्लाह खे ज़रूरत न आहे। यकीनन रोज़ो बुराइनि खां बचाए थो, बुराइनि जेको कंदो उनजे रोज़े जो को फ़ाइदो न आहे। रोज़ो रखी करे बुराइनि खां बचिणो आहे। जेकॾहिं असां इहो अमल रमज़ान मुबारक में कंदासीं त यकीनन इहो अमल जेको आहे सो एतिरे क़दुरु अज़ीम आहे जो इंसान जी ज़िंदगी में तब्दीली आणींदो। लअल्लकुम तत्तक़ून, इन जो मक़सदु अल्लाह रब्बुल आलमीन पाण बयानु कयो ताकि तव्हां परहेज़गार बणिजी वञो। अल्लाह रब्बुल आलमीन जा दुआ आहे त असांखे फ़र्ज़ी रोज़नि में मुकमल रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, रमज़ान मुबारक के मुकम्मल रोज़े सां गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।